अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली वजअल ली वज़ीरम मिन अहली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर व तम्मिम बिल खैर व बिका नस्तईन आमीन या रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह असीं आसान क़ुरानी अरबी सिखी रहिया आहियूं ऐं असां अल्हम्दुलिल्लाह सभिनी खां पहिरीं पार्ट्स ऑफ स्पीच जे मुतलिक़ ॾिठो त अरबी ग्रामर में टे पार्ट्स ऑफ स्पीच हूंदा आहिनि: इस्म, फ़ेल ऐं हर्फ़। ऐं इस्म में जॾहिं असां ॾिठो त उन में असां इहा शइ ॾिठी त जॾहिं बि कंहिं जुमिले में या कंहिं आयत में इस्म खे ॾिसबो आहे त उन जे चार पहलुअनि खे ॾिसबो आहे। सभिनी खां पहिरीं ॾिसबो आहे त उन इस्म जी हालत कहिड़ी आहे, यानी फ़ाइली हालत में आहे, मफ़ूली हालत में आहे या हालत जर में आहे। रफ़ा नसब जर असां टे हालतूं असां ॾिठियूं इस्म जूं। ऐं उन में इहो बि ॾिठो त 80 खां 85% इस्म मुनसरिफ़ हूंदा आहिनि, ॿिया वरी 15 खां 20% गैर मुनसरिफ़ हूंदा आहिनि ऐं ॿिया वरी मबनी हूंदा आहिनि। सभिनी जूं शक्लूं असां ॾिठियूं कहिड़े नमूने इन जूं गिरदानूं थींदियूं आहिनि। ऐं इन खां अलावा अल्हम्दुलिल्लाह असां एक्सरसाइज़ूं बि कयूं ऐं उमेद आहे त जेको होमवर्क तव्हांखे ॾिनो हो उहो बि तव्हां इंशाल्लाह कयो हूंदो। जेतिरी प्रैक्टिस हूंदी इंशाल्लाह ओतिरो सुठे नमूने असांखे सम्झ में ईंदो। गॾोगॾु क़ुरान मजीद जो रोज़ानो हिकु रुकू जो लफ़्ज़ी तर्जुमो पढ़ंदासीं त इंशाल्लाह वॉकेबलरी बि ईंदी वेंदी, ग्रामर बि सिखंदा वेंदासीं त इंशाल्लाह शयूं सुठे नमूने सम्झ में ईंदियूं। उन खां पोइ अॼु असीं इंशाल्लाह ॾिसंदासीं, सभिनी खां पहिरीं असां ॾिठो त इस्म जी हालत कहिड़ी हूंदी आहे ऐं पोइ हाणे वरी हालत माना उन हालत जे मुतलिक़ असां ॾिठो। हाणे वरी असीं ॾिसंदासीं जिन्स जे मुतलिक़। उन खां अलावा असां इहो बि ॾिठो हो त जॾहिं बि असीं कंहिं इस्म खे ॾिसंदा आहियूं त जिन्स जो बि ॾिसंदा आहियूं, पोइ अदद बि ॾिसंदा आहियूं, अदद उनजो कहिड़ो आहे उहो इंशाल्लाह इन खां पोइ असीं पढ़ंदासीं। पोइ उन खां पोइ वुसअत बि ॾिसंदासीं त उनजी वुसअत कहिड़ी आहे, इस्म आम इस्म ख़ासि। इंशाल्लाह इहे ॿई टॉपिक असीं अॻिते पढ़ंदासीं। अॼु असीं इंशाल्लाह इस्म जी जिन्स जे मुतलिक़ पढ़ंदासीं ऐं उन जे ई जिन्स जे मुतलिक़ वरी ॿिया टॉपिक्स आहिनि। हक़ीक़ी जिन्स छाखे चइबो आहे, उन खां पोइ गैर हक़ीक़ी जिन्स ऐं उन खां पोइ वरी अलामती मोनस ऐं समाई मोनस। हाणे ही छा आहिनि इहे इंशाल्लाह हिकु हिकु करे पढ़ंदासीं। उन खां पोइ वरी गोल्ता जे ज़रिए मोनस ठाहिण जो तरीक़ो बि इंशाल्लाह असीं अॼु पढ़ंदासीं ऐं आख़िर में असीं इंशाल्लाह वरी एक्सरसाइज़ बि कंदासीं ऐं हल कंदासीं त पोइ इंशाल्लाह शयूं वधीक सुठे नमूने सम्झ में ईंदियूं। त ही सभु इस्म जी जिन्स जे मुतलिक़ ही सभु उनवान आहिनि। इंशाल्लाह हिकु हिकु करे ॾिसंदासीं, सम्झंदासीं त सभु शयूं इंशाल्लाह क्लियर थी वेंदियूं। त अचो त बिस्मिल्लाह था करियूं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इस्म जे जिन्स जे मुतलिक़ इंशाल्लाह असीं पढ़ूं था। हाणे इस्म जी जिन्स जे हवाले सां ही शइ तमामु अहम तव्हां पाण सम्झी बि छॾियो ऐं तमामु आसान आहे त हर ॿोली, चाहे कहिड़ी ॿोली हुजे, सिंधी हुजे, उर्दू हुजे या इंग्लिश हुजे, हर ॿोली में जिन्सूं त ॿई थींदियूं आहिनि, या मुज़क्कर या वरी मोनस। ठीकु आहे, चाहे कहिड़ी बि ॿोली हुजे, हिकिड़ो या मुज़क्कर हूंदो या मोनस हूंदो, त जिन्स त ॿई आहिनि। ठीकु, अरबी में बि ॿई जिन्सूं आहिनि, मुज़क्कर या मोनस। असीं ॾिसूं था त हक़ीक़ी जिन्स छाखे चइबो आहे। ॾिसो, उहे इस्म जंहिंजी जिन्स जे मुतलिक़ कंहिं बि ॿोली में इख़्तिलाफ़ न हुजे। हाणे हिन में माना छा मुराद आहे? मिसाल तौर तां हिन मिसाल खे ॾिसो। मिसाल आहे औरत। हाणे ॾिसो, औरत चाहे सिंधी में हुजे, चाहे उर्दू में, चाहे अंग्रेज़ी में असीं वुमेन चवंदा आहियूं या अरबी में इमरातुन चइबो आहे। कहिड़ी बि ॿोली हुजे पर औरत उन में हमेशह मुनस ई हूंदी आहे। ठीकु आहे। वरी उन जे मुक़ाबले में रजुलुन यानी मर्द। ठीकु, मर्द हमेशह मुज़क्कर ई हूंदो आहे। त हाणे उहे इस्म जंहिंजे माना जंहिंजी जिन्स में का कंफ्यूजन न थिए, उन जी जिन्स में को बि इख़्तिलाफ़ न हुजे, चाहे कहिड़ी बि ॿोली हुजे, हर ॿोली में उन में असांखे आसानी सां सम्झी वेंदा आहियूं बाबा ही मुज़क्कर आहे, ही मोनस आहे। ठीकु आहे। त हाणे अहिड़नि इस्मनि खे असीं चवंदा आहियूं हिननि जी जिन्स छा आहे? हक़ीक़ी जिन्स आहे। मिसाल तौरु उम्मुन चइबो आहे अम्मा खे। ठीकु आहे, वालदा खे चइबो आहे। हाणे उन जी जिन्स छा आहे? मोनस। हुन जे मुक़ाबले में अबुन वरी बाबा खे चइबो आहे, यानी पीउ खे चइबो आहे, वालिद खे। त हाणे ही मोनस आहे, उन जे मुक़ाबले में वरी अबुन जेको वरी मुज़क्कर आहे। त उहे इस्म जंहिंजी जिन्स जे मुतलिक़ का बि कंफ्यूजन न हुजे त उन्हनि खे असीं चवंदा आहियूं त हिननि जी जिन्स हक़ीक़ी आहे। उन जे मुक़ाबले में वरी हाणे ॿियो जेको ही अहम शइ आहे त गैर हक़ीक़ी जिन्स छाखे चइबो आहे? त उहे इस्म जंहिंजी जिन्स जे बारे में मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में इख़्तिलाफ़ आहे। हाणे ही वरी मिसाल तौरु मस्जिद।
हाणे ही शइ तमामु अहम आहे, ग़ैर हक़ीक़ी जिन्स, हिन शइ खे नोट करियो। जेको हक़ीक़ी जिन्स आहे उहो त तमामु आसान आहे, उहो त माना उन में का बि शइ कंफ्यूज़िंग कोन्हे, पर ग़ैर हक़ीक़ी जिन्स में वरी कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि, उन्हनि में वरी मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में इख़्तिलाफ़ आहे। मिसाल तौरु जेको मस्जिद लफ़्ज़ आहे, हिन लफ़्ज़ खे गौर करियो। सिंधीअ में असीं मस्जिद छा आहे, मुनस आहे। ॾिसो, जॾहिं असीं चवंदा आहियूं न बाबा असांजी मस्जिद वॾी आहे, असांजी मस्जिद कुशादी आहे, असांजी मस्जिद में एसी लॻल आहे, या असांजी मस्जिद ख़ूबसूरत आहे, त असीं उन खे मुनस करे छॾींदा आहियूं, असांजी मस्जिद। असीं इहो कोन चवंदा आहियूं बाबा असांजो मस्जिद वॾो आहे, ठीकु आहे, असीं चवंदा आहियूं असांजी मस्जिद वॾी आहे, असांजी मस्जिद ख़ूबसूरत आहे, इहो कोन चवंदा आहियूं असांजो मस्जिद ख़ूबसूरत आहे। असीं मस्जिद खे मुनस करे वठंदा आहियूं। ठीकु, हाणे हूअं हक़ीक़ी तौर ते मस्जिद न को मुनस आहे, न को मुज़क्कर आहे, पर ज़ारी ॻाल्हि आहे जॾहिं को बि लफ़्ज़ असीं इस्तेमालु कंदा आहियूं त कंहिं न का ज़मीर हुनखे हणी, या का न के मुज़क्कर या मुनस जे सीगनि में असीं हुनखे इस्तेमालु कंदा आहियूं। हर इस्म जे मुतलिक़ असीं का न का इस्तेमालु कंदा आहियूं, भले हुनजो हक़ीक़ी तौर ते उहो न बि हुजे, तॾहिं बि असीं हुनखे कंहिं न कंहिं जिन्स लॻाए करे इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं मिसाल तौरु किताब, किताब जेको आहे असीं चवंदा आहियूं बाबा हीउ मुंहिंजो किताबु आहे। उर्दू में वरी चवंदा आहिनि ये मेरी किताब है, त उर्दू में वरी उनखे मुनस करे चवंदा आहिनि, असीं उनखे मुज़क्कर करे चवंदा आहियूं। हाणे हर ॿोली जा पंहिंजी माना उन में मुख़्तलिफ़ इख़्तिलाफ़ आहे। अहिड़े नमूने सिज जेको लफ़्ज़ आहे, असीं चवंदा आहियूं बाबा सिज उभिरे थो, सिज लहे थो, बाबा अॼु सिज सफ़ा चोटी ते बीठो आहे, सफ़ा मथे जे मथां बीठो आहे। पर अरबी में सिज खे वरी शमसुन चइबो आहे, उहो वरी अरबी में मुनस आहे, हू वरी उनखे मुनस करे वठंदा आहिनि। त अहिड़नि लफ़्ज़नि जी जेका जिन्स आहे उनखे वरी ग़ैर हक़ीक़ी चइबो आहे। उमेद आहे हीअ शइ तव्हांखे क्लियर थी वई हूंदी। ठीकु, अहिड़नि खे वरी ग़ैर हक़ीक़ी चइबो आहे। त ही अल्हम्दुलिल्लाह जीअं वरी अरबी में वरी मस्जिदुनि खे मुज़क्कर सॾियो वेंदो आहे। हाणे हक़ीक़ी जिन्स वारा जेके इस्म आहिनि, उन्हनि जी जिन्स जी सुञाणप जे लाइ या उन्हनि जे जिन्स खे सुञाणणु हर ॿोली वांगुरु अरबी में तमामु आसान आहे। उन में का बि कंफ्यूजन कोन्हे। जॾहिं असांजे साम्हूं लिखियलु हूंदो को इमरातुन, बाबा माई या औरत, असीं सम्झी वेंदासीं त बाबा ही मुनस आहे। छोकिरो लिखियलु हूंदो अॻियां वलदुन, छोकिरे खे वलदुन चइबो आहे, त असीं सम्झी वेंदासीं बाबा ही मुज़क्कर आहे। हक़ीक़ी जिन्स में चाहे अंग्रेज़ी हुजे, अरबी हुजे, उर्दू हुजे, त जॾहिं असांखे ख़बर पवंदी उन जी जिन्स सुञाणण में का परेशानी कोन्हे, बिल्कुलु ईज़ी ऐं आसान आहे। पर हाणे हितां ही अहम शइ आहे, पर ग़ैर हक़ीक़ी जिन्स वारनि इस्मनि जी सुञाणप लाइ ज़ारी ॻाल्हि आहे उहा वारी थोरी मुश्किल आहे। उन जे लाइ वरी हर ज़बान में पंहिंजा पंहिंजा क़ाइदा ऐं कानून हूंदा आहिनि, त अरबी ॿोली में बि उन जे लाइ कुझु क़ाइदा ऐं कानून आहिनि। हाणे हितां खां ई नई अहम शइ आहे, ठीकु आहे, त ग़ैर हक़ीक़ी जिन्स हाणे उन में त असांखे कीअं ख़बर पवंदी बाबा ही हुनखे मुज़क्कर करे था वठनि या मुनस करे था वठनि। उन जे लाइ कुझु वरी अरबी जे जेके माहिर आहिनि उन्हनि कुझु कानून ठाहिया आहिनि। जॾहिं असीं उहे कानून पढ़ी वेंदासीं, सम्झी वेंदासीं, पोइ असांखे इनशाला आसानी थी वेंदी ग़ैर हक़ीक़ी जिन्स वारनि जी माना जिन्स खे सुञाणण जे लाइ, उन जी मुज़क्करी मुनस जी सुञाणप जे लाइ असांजे लाइ आसानी थी वेंदी इनशाला। ठीकु, उमेद आहे हेसीं ताईं तव्हांखे हीअ शयूं क्लियर थी वियूं हूंदियूं। अॻिते असीं ॾिसूं था त हाणे उहे सुञाणण जूं कहिड़ियूं निशानियूं आहिनि, हाणे या उहे सुञाणण जा कहिड़ा क़ाइदा आहिनि। सभिनी खां अहम तरीन क़ाइदो अरबी में उहो हीअ आहे त अरबी में हर ग़ैर हक़ीक़ी इस्म खे मुज़क्कर सम्झियो वेंदो। छा सम्झियो वेंदो? मुज़क्कर सम्झियो वेंदो, जेसीं ताईं जो उन जो मुनस हुजणु साबित न थिए। तमामु अहम क़ाइदो आहे। जिन्स जे मुतलिक़ ई हिकिड़ो ई तव्हां सम्झो अहिड़ो क़ाइदो अहम आहे, वरी उन जे तहत ॿिया बि ॿियूं शयूं ईंदियूं। त जेको बि लफ़्ज़ हूंदो असीं उनखे मुज़क्कर ई चवंदासीं, असीं उनखे मुज़क्कर ई सम्झंदासीं, सवाइ जो उन में मुनस हुजणु साबित न थिए। यानी उन में कुझु अहिड़ियूं शयूं मुनस वारियूं न हुजनि या मुनस हुजणु उन जो साबित न थिए, पोइ असीं माना असीं उनखे हमेशह मुज़क्कर ई सम्झंदासीं। इन शइ खे वधीक सम्झण जे लाइ असीं ॾिसूं था, अंग्रेज़ी में बि लिखियो वियो आहे, इट इज़ मैस्कुलिन अंटिल प्रूव्ड अदरवाइज। हाणे मुनस हुजणु साबित कीअं थींदो? हिन में जेको क़ाइदे में ॾिनल आहे त बाबा असीं उनखे मुज़क्कर ई सम्झंदासीं जेसीं ताईं जो उन में उन जो मुनस हुजणु साबित न थिए। त हाणे मुनस उन में कहिड़े बि इस्म में कीअं साबित थींदो आहे, उन जे लाइ वरी कुझु अलामतूं हूंदियूं आहिनि। अलामत चइबो आहे निशानियुनि खे, यानी कुझु निशानियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जॾहिं कंहिं इस्म में उहे अलामतूं या उहे निशानियूं हूंदियूं आहिनि, त पोइ उन जो मुनस हुजणु साबित थी वेंदो आहे। असीं पोइ चवंदा आहियूं त बाबा उहो इस्म मुनस आहे।
जेकॾहिं उहे अलामतूं निशानियूं कोन हूंदियूं त पोइ वरी असीं चवंदासीं त न बाबा हिन जो मुनस हुजणु साबित कोन पियो थिए, त उन जो मतिलबु आहे त इहो इस्म मुज़क्कर आहे। ठीकु आहे, ही माना हिकिड़े क़िस्म जो क़ाइदो आहे, जनरल रूल, इनशाला पढ़ंदासीं वधीक सम्झ में ईंदासीं। मोनस हुजण जे लाइ कुझु अलामतूं ऐं निशानियूं हूंदियूं आहिनि, उहे मोनस इस्म जिन जे आख़िर में मोनस जी का अलामत मौजूदु हूंदी आहे त उनखे वरी असीं अलामती मोनस चवंदा आहियूं। ठीकु आहे, अलामती मोनस कहिड़ा, जिन जे में आख़िर में मोनस जी का अलामत हूंदी आहे, उन्हनि अलामत खे ॾिसी करे असीं सुञाणे वेंदा आहियूं त बाबा ही मोनस आहे। हाणे उहे अलामतूं कहिड़ियूं आहिनि? उहे अलामतूं टे आहिनि। कहिड़ियूं कहिड़ियूं? पहिरीं आहे गोलता। जॾहिं कंहिं इस्म जे आख़िर में गोलता ईंदी असीं चवंदासीं त बाबा ही मुअन्नस आहे। मिसाल तौरु जन्नतुन, बाग। हाणे बाग जेको लफ़्ज़ आहे या जन्नत, त हाणे इहो त न को मुज़क्कर आहे न को मुअन्नस आहे हक़ीक़ी तौर ते, पर असीं जॾहिं लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं त अरबी में छो त हिन जे आख़िर में गोलता आहे त इन खे मुअन्नस सम्झियो वेंदो आहे। ठीकु, अला इहा गोलता मुअन्नस जी अलामत आहे। अहिड़ी हवाले सां सलातुन, निमाज़। हूअं सिंधी में चवंदा आहियूं सिंधी में बि असीं मुअन्नस ई करे चवंदा आहियूं बाबा मूं निमाज़ पढ़ी, मुंहिंजी निमाज़ सुठी आहे, मुंहिंजी निमाज़ डिघी आहे, या इशा जी निमाज़। ठीकु आहे, त सलातुन निमाज़ आख़िर में गोलता आहे त असीं चवंदासीं त ही मुअन्नस आहे। ॿियूं बि इंशाल्लाह असीं अॻिते हली मिसालूं पढ़ंदासीं, वरी गोलता जे मुतलिक़ हिकिड़ो क़ाइदो बि असीं इंशाल्लाह पढ़ंदासीं। उन खां पोइ आहे अलिफ ऐं हमज़ा, जेके अलिफ ममदूदा चइबो आहे, यानी अलिफ ऐं हमज़ा पेश उ, जंहिं बि इस्म जे आख़िर में जॾहिं ही ॿ ईंदा त उनखे बि असीं चवंदासीं त बाबा ही बि मुअन्नस आहे। या मिसाल हमराउ, लाज़मी कोन्हे पेश हुजे, हाणे ही गैर मुनसरिफ वारा इस्म हूंदा आहिनि तक़रीबन, त हाणे ज़ारी ॻाल्हि आहे पेश आहे त इहो माना रफ़ा में आहे, वरी हिन जा नसब ऐं जर थींदो वरी हमरा हमरा, त यानी तव्हां हीअं करे सम्झो त अलिफ ऐं हमज़ा ईंदो त उनखे असीं चवंदासीं ही मुअन्नस आहे। हाणे मिसाल हमरा ॻाढ़े खे चइबो आहे, ख़ज़रा साए खे चइबो आहे, गुंबद ख़ुज़रा जेका असीं चवंदा आहियूं न बाबा, साओ मीनार हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जे क़बर जे मथां जेको ठहियलु आहे, त ख़ज़रा। अहिड़े हिसाब सां इलाही रंगनि जा नाला बि अहिड़े ई नमूने हूंदा आहिनि, आख़िर में अलिफ ऐं हमज़ा ईंदो आहे। त जंहिं बि लफ़्ज़ जे अॻियां अलिफ ऐं हमज़ा ईंदो त उनखे असीं चवंदासीं, ऐं हमज़ा बि पेश वारो, या तव्हां ईअं चयो त हमज़ा गैर मुनसरिफ वारो, ॿ पेश वारो न, अलिफ ऐं हमज़ा ईंदो, या ऐं हमज़ा ते वरी सिंगल हरकत हूंदी, त पोइ असीं चवंदासीं त बाबा इहो अलिफ ममदूदा आहे ऐं इहो बि मुअन्नस आहे। टी अलामत आहे खड़ा ज़बर ऐं उन खां पोइ या, जेके अलिफ मक़सूरा चइबो आहे। मिसाल तौरु उज़मा, हाणे उज़मा लफ़्ज़ आहे, इन जे अॻियां आख़िर में या ऐं या खां पहिरीं खड़ा ज़बर आहे त असीं चवंदासीं ही मुअन्नस आहे। कुबरा, अहिड़े हिसाब सां इलाही ॿिया बि लफ़्ज़ आहिनि, सुग़रा। त हाणे ही टे अलामतूं अहिड़ियूं आहिनि, गोलता, अलिफ ऐं हमज़ा ऐं खड़ा ज़बर ऐं या। जंहिं बि इस्म जे आख़िर में ही अलामतूं ईंदियूं त असीं चवंदासीं त बाबा ही छा आहिनि? इस्म, ही सभु मुअन्नस आहिनि। अच्छा, असां हिकिड़ी शइ पढ़ी हुई त जेके बि क़ाइदा जेके आहिनि अरबी ग्रामर जा, उन में हमेशह का न का एक्सेप्शन ज़रूरु हूंदी आहे, जेके इस्तस्ना चइबो आहे सिंधी या उर्दू में, त हमेशह हर क़ाइदे में का न का एक्सेप्शन हूंदी आहे। त अहिड़े हवाले सां हिननि क़ाइदनि में बि एक्सेप्शन आहे। मिसाल तौरु ही लफ़्ज़ ॾिसो, ख़लीफ़तुन, आख़िर में गोलता, ख़लीफ़ो चइबो आहे मुस्लमाननि जे हुकुमरान खे। ठीकु आहे, क़ुरान मजीद में बि लफ़्ज़ आयो आहे, पर हाणे ख़लीफ़तुन जे आख़िर में जेको गोलता आहे उहो उन हुजण जे बावजूद बि ही लफ़्ज़ मुज़क्कर आहे। अहिड़े हिसाब सां अल्लामतुन, वॾे आलिम खे चइबो आहे अल्लामा, हिन खे वक़्फ़ कबो त अल्लामा पढ़िबो, ऐं जॾहिं हूअं रवां पढ़िबो त अल्लामतुन, यानी वॾो आलिम। हाणे हिननि ॿिन्ही लफ़्ज़नि जे आख़िर में गोलता आहे, पर तॾहिं बि हिननि खे असीं मुज़क्कर ई चवंदा आहियूं। अहिड़े नमूने वरी मूसा, हाणे आख़िर में या ही ऐं उन खां पहिरीं खड़ा ज़बर आहे, अलिफ मक़सूर आहे। ईसा, पर ही छा आहिनि? ॿई मुज़क्करनि जा नाला आहिनि। त हर क़ाइदे में असांखे माना एक्सेप्शन जी खिड़की असांजी खुलियल हुजे। त हाणे ही उम्मीद आहे ही शइ तव्हां क्लियर थी वई हूंदी त जिन्स जे मुतलिक़ असीं पढ़ूं पिया। जिन्सूं ॿिनि क़िस्मनि जूं तव्हां सम्झो थींदियूं आहिनि, हिकिड़ा गैर हक़ीक़ी, ॿिया हक़ीक़ी जिन्स। हक़ीक़ी जिन्स में का कंफ्यूजन कोन हूंदी आहे उन्हनि खे सम्झण जे लाइ, पर हाणे गैर हक़ीक़ी जिन्स आहे, उन में वरी मसइलो थी वेंदो आहे त उन्हनि जी जिन्स कीअं सुञाणिजे। उन्हनि जी जिन्स खे सुञाणण जे लाइ क़ाइदो आहे त जे असीं हर इस्म खे मुज़क्कर सम्झंदासीं, सवाइ जो उन जे खे उन जे मुअन्नस हुजणु साबित न थिए। हाणे मुअन्नस हुजणु कीअं साबित थींदो आहे? हिकिड़ो त
मोनस जो कुझु अलामतूं हूंदियूं आहिनि, जॾहिं की मोनस जे आख़िर में उहे अलामतूं असां ॾिसंदासीं, पोइ चवंदासीं बाबा ही मोनस आहे। ठीकु, हिकिड़ी त इहा शइ अल्हम्दुलिल्लाह असां ॾिसी छॾी। ॿियो वरी हूंदो आहे मोनस समाई, समाई मोनस, यानी उहे मोनस इस्म जिन में ज़ाहिरी तौर का बि मोनस जी अलामत मौजूदु न हुजे, पर उहे ॿोली ॻाल्हाइण वारा या अहले ज़बान उनखे मोनस जी तौर इस्तेमालु कंदा हुजनि। त माना हाणे उन्हनि में न को गोलता आहे, न को अलिफ़ मक़सूरा आहे, न को अलिफ़ ममदूद आहे, अलिफ़ हमज़ा बि कोन्हे, खड़ा ज़बर या बि कोन्हे, पर हू जेके ॿोली ॻाल्हाइण वारा आहिनि, माना अरब जेके आहिनि, हाणे उहे उनखे मोनस ई करे था इस्तेमालु कनि। छो था इस्तेमालु कनि मोनस करे? बाबा हुननि जी मर्ज़ी, हुननि जी पंहिंजी ज़बान आहे। त हाणे ही माना उन्हनि खे वरी मोनस समाई चइबो आहे। समाई मां मुराद आहे समात, माना ॿुधण। त हाणे हिननि जी जिन्स असांखे कीअं ख़बर पवंदी? उहो जॾहिं असीं अहले ज़बान खे ॿुधंदासीं त बाबा हू हुनखे मुज़क्कर था चवनि या मोनस, असीं ॿुधी करे पोइ असीं उनखे सम्झंदा आहियूं बाबा ही मोनस समाई आहे, यानी असां ॿुधी करे उनजी जिन्स सुञाती आहे, उन करे उनखे मोनस समाई चयो वेंदो आहे। अहले ज़बान खे ॿुधी करे असीं सम्झंदा आहियूं। कहिड़ा कहिड़ा आहिनि, असीं कुझु मिसालूं ॾिसूं था। मिसाल और अर्ज़ुन, ज़मीन, ज़मीन खे हू मोनस करे चवंदा आहिनि। हा, हिन में न को गोलता आहे, न को अलिफ़ मक़सूर आहे, न को अलिफ़ ममदूद आहे, पर तॾहिं बि हिनखे ही मोनस करे चवंदा आहिनि। त अहिड़नि लफ़्ज़नि खे वरी मोनस समाई चइबो आहे। अहिड़े हिसाब सां समा उन, आसमान। अच्छा, ही यादि करियो, हिन में ॾिसो आख़िर में हमज़ा आहे ऐं अलिफ़ आहे, ऐं असां पोयां पढ़ियो न त अलिफ़ ऐं हमज़ा अलिफ़ ममदूद आहे, पर यादि करियो ही अलिफ़ ममदूदा कोन्हे। अलिफ़ ममदूदा त ही आहे ऐं हमज़ा ते पेश आहे, ही ग़ैर मुनसरिफ़ वारो आहे। ठीकु, समा उन ते ॿ पेश आहे, त ही मुनसरिफ़ वारो इस्म आहे। त ही बि उन कैटेगरी में कोन ईंदो। मतां तव्हां चइबो आहे मोनस उन करे आहे छो त हिन में आख़िर में अलिफ़ ऐं हमज़ा, न न, ही अलिफ़ ऐं हमज़ा ते वरी ॿ पेश आहे, ही हू अलिफ़ ममदूदा कोन्हे। त हिन में अलामत कोन्हे, तॾहिं बसि हिनखे मोनस चवंदासीं, छो त अरब हिनखे मोनस था चवनि। शमसुन यानी सिज, इन ते बि उहो ई आहे, ही बि मोनस करे चवंदा आहिनि। हरबुन, जंग खे हू हर्ब चवंदा आहिनि। अहिड़े हिसाब सां रीहुन, हवा, हवाउनि जे नालनि खे बि हू वरी मोनस करे चवंदा आहिनि। दारुन, घर खे दारुन चइबो आहे, उन खे बि मोनस चवंदा आहिनि। नारुन, बाहि। अहिड़े हिसाब सां जहनम जे नालनि खे बि हू वरी मोनस चवंदा आहिनि। नफ़्सुन, जान, यानी इंसान जी जेका जान हूंदी आहे, तव्हां सम्झो बाबा साह या जान, हिकिड़ो त हूंदो आहे इंसान, उहो त मुज़क्कर बि हूंदो आहे मोनस, पर इंसान जी जेका जान आहे उन खे हू मोनस करे चवंदा आहिनि। अहिड़े हिसाब सां सबीलुन, रस्तो, सिंधी में त असीं रस्ते खे मुज़क्कर करे चवंदा आहियूं, पर हू वरी हुनखे मोनस चवंदा आहिनि। त ही अहिड़ा इस्मनि जिन में का अलामत कोन्हे, तॾहिं बि पर हू अहले ज़बान वारा हुनखे मोनस करे चवंदा आहिनि। ॿिया बि कुझु मिसालूं आहिनि। मिसाल और हवाउनि जा नालनि खे रीहुन, सरसरुन, हासिबुन। हाणे ॾिसो मुख़्तलिफ़ नाला छो आहिनि? छो त मिसाल और बाबा हिकिड़ी तूफ़ानी हवा आहे, हिकिड़ी थधी हवा आहे, हिकिड़ी ठार वारी हवा आहे, हिकिड़ी ख़ुश्क। त अहिड़े जीअं असीं सिंधी में चवंदा आहियूं न बाबा उत्तर जी हवा, अहिड़े हवाले सां मुख़्तलिफ़ नाला आहिनि। त हवाउनि जे सभिनी नालनि खे बि मोनस समाई चवंदा आहिनि। कबीलनि जा नाला, त मिसाल कुरैश आहे, औस आहे, ख़ज़रज, त कुरैश जे कबीलनि जे नालनि खे बि मोनस चवंदा आहिनि। दोज़क जा मुख़्तलिफ़ नाला आहिनि, नारुन, जहन्नमू, सक़रुन, त इन्हनि खे बि मोनस चवंदा आहिनि। शराबुनि जे नालनि खे ख़मरुन, रहीक़ुन। अहिड़े हवाले सां मुल्कनि ऐं शहरनि जा नाला मिस्रू, अशामू, बकतू, मदीनतुन, पाकिस्तानू। मिसाल पाकिस्तान खे हू पाकिस्तान चवंदा आहिनि, छो त पे अरबी में कोन्हे त वरी बा लॻाईंदा आहिनि। त हाणे इहे मुल्कनि ऐं शहरनि जे नालनि खे बि हू मोनस करे वठंदा आहिनि। हरूफ तहजी खे बि हू मोनस चवंदा आहिनि। अलिफ बा ता, इन्हनि खे बि मोनस चवंदा आहिनि। अहिड़े हवाले सां जिस्म जा उहे हिसा जेके जोड़नि जी सूरत में हूंदा आहिनि, यानी पेर्स जी सूरत में। मिसाल और यदुन, हथ खे चइबो आहे, हथ जोड़नि जी सूरत में ॿ हथ आहिनि। रिजलुन, पेर खे चइबो आहे। यादि रहे ही रिजलुन रात ज़ेर आहे। ठीकु आहे, असां जेको पोयां पढ़ियो हो रजुलुन, जेके मर्द खे रजुलुन चइबो आहे, इमरतुन औरत खे, उन रात ज़बर आहे। रात ज़ेर हण बि त रिजलुन, रिजलुन चइबो आहे पेर खे। त ॿ पेर हूंदा आहिनि पेर्स जी सूरत में, त असीं हिनखे मोनस चवंदासीं। उज़ुनुन, कन आहिनि, कन बि ॿ आहिनि, त असीं हुनखे मोनस करे चवंदासीं, छो त हू अहले ज़बान हुनखे ईअं चवंदा आहिनि। अहिड़े हिसाब सां अखियूं ॿ आहिनि, त उन्हनि खे बि मोनस चवंदा आहिनि। आइनुन। अहिड़े हवाले सां नक खे वरी हू मुज़क्कर चवंदा आहिनि, छो नक सिंगल आहे। ही जेको आहे जिस्म जा उहे हिसा जेके जोड़नि जी सूरत में हुजनि। त हाणे ही कुझु अहिड़ा इस्म हूंदा आहिनि जंहिंमें का अलामत कोन हूंदी आहे, पर अरब उनखे मोनस करे चवंदा आहिनि। असीं ॿुधी करे ईअं सम्झंदा आहियूं, उन करे
असीं चवंदा आहियूं समाई मोनस, समाई माना समात करे यानी ॿुधी करे तव्हां उनजी सुञाणप ॾिसंदा आहियो। त हाणे ही ॿ शयूं अहिड़ियूं आहिनि, अलामती मोनस ऐं समाई मोनस। त हाणे जॾहिं असांखे इन्हनि मां साबित थी वेंदो त मोनस आहे त ठीकु आहे, न साबित थियो यानी मोनस हुजणु साबित न थियो त पोइ असीं चवंदासीं बाबा ही इस्म छा आहे, मुज़क्कर आहे। हाणे हेसि ताईं जेके बि शयूं असां पढ़ियूं, तव्हां थी सघे कंफ्यूज़ थी विया, उन्हनि खे असीं हिकिड़े नक्शे में ॾिसी था छॾियूं, चार्ट में। त हाणे ॾिसो, असां ही शयूं ॾिठियूं आहिनि। जिन्स हूंदी आहिनि ॿिनि क़िस्मनि जूं, हिकिड़ो हक़ीक़ी जिन्स, ॿियो गैर हक़ीक़ी। ठीकु आहे, जिन्सूं त ॿई हूंदियूं आहिनि, मुज़क्कर मोनस। हाणे हक़ीक़ी जिन्स कीअं हूंदी आहे, मिसाल तौरु अबुन यानी बाबा, उन जे अपोज़िट में वरी अमुन आहे। ठीकु आहे, यानी अम्मा। हाणे हिननि जी जिन्स हक़ीक़ी आहे, हिन में को असांखे कंफ्यूजन आहे ई कोन। ॿियो अखुन भाउ खे चइबो आहे, उन जे अपोज़िट में उख़्तुन भेण खे चइबो आहे। रजुलुन यानी मर्द, उन जे अपोज़िट में इमरातुन यानी औरत। वलदुन छोकिरो, उन जे अपोज़िट में बिनतुन छोकिरी। त हाणे हिननि जूं जिन्सूं हक़ीक़ी आहिनि। इबिलुन चइबो आहे उठ खे, उन जो वरी अपोज़िट में नाक़तुन वरी ॾाची खे चइबो आहे, यानी उठ जी जेका मोनस आहे उनखे ॾाची खे नाक़तुन चइबो आहे। त हाणे हिननि जी जिन्स हक़ीक़ी आहे, इन में असांखे का कंफ्यूजन कोन्हे, त असीं चवंदासीं त बाबा ही सभु हक़ीक़ी जिन्स आहे ऐं हिन में असांखे का परेशानी आहे ई कोन। असुल परेशानी गैर हक़ीक़ी में थींदी आहे। त गैर हक़ीक़ी जी जिन्स कीअं सुञाणिजे, उन जो क़ाइदा आहिनि। त बाबा असीं हर जेको बि इस्म हूंदो उनखे मुज़क्कर सम्झंदासीं, सिवाइ जो उन जो मोनस हुजणु साबित न थिए। साबित कीअं थींदो आहे, उन में ॿ शयूं हूंदियूं आहिनि, या त उन में का अलामत पाइजे। हाणे या वरी उहो समाई मोनस हुजे। अलामतूं कहिड़ियूं आहिनि बाबा, आख़िर में गोलता ईंदो, असीं चवंदासीं मोनस आहे। आख़िर में अलिफ ऐं हमज़ा ईंदो, अलिफ ममदूदा ईंदो, असीं चवंदासीं बाबा मोनस आहे। आख़िर में अलिफ मक़सूरा ईंदो, खड़ा ज़बर या ईंदो, असीं चवंदासीं बाबा ही बि मोनस आहे। ठीकु आहे, त ही अलामतुनि। अहिड़े हवाले सां जेकॾहिं का अलामत न हुजे, पर हू अरब उनखे उन लफ़्ज़ खे इस्म मोनस ई चवंदा हुजनि, जेके असीं समाई मोनस चवंदा आहियूं, त पोइ बि असीं चवंदासीं बाबा ही मोनस आहे। ही ॿई शयूं अची वेंदियूं त चवंदासीं मोनस आहे। हिन ॿई शयूं कोन्हनि, यानी हुनजो मोनस हुजणु साबित कोन पियो थिए, पोइ असीं चवंदासीं बाबा इहो छा आहे, मुज़क्कर आहे। ठीकु आहे, किताबुनि, हिन में न को का अलामत आहे, न कोई समाई तौरु हिनखे हू मोनस चवंदा आहिनि, त ही छा थी वियो, मुज़क्कर। कलमुन, कलम खे चइबो आहे। शजरुन, वण खे चइबो आहे। हिजरुन, हिजरुन वरी पथर खे चइबो आहे। त हिननि खे असीं छा चवंदासीं, ही सभु आहिनि मुज़क्कर आहिनि, छो न हिननि में का अलामत आहे, न इहा समाई मोनस। त अहिड़े हवाले सां हिननि वरी लफ़्ज़नि खे वरी समाई मुज़क्कर बि चइबो आहे। ठीकु आहे, त हाणे हिन लफ़्ज़ खे तव्हां भले कंफ्यूज़ न थियो। त न को मोनस हूंदा, त मोनस कोन हूंदा, त उन्हनि खे वरी मुज़क्कर चइबो या समाई मुज़क्कर, ॻाल्हि साॻी आहे। त ही असां जेको बि हेसि ताईं शयूं ॾिठियूं आहिनि, उहे ही शयूं ॾिठियूं आहिनि। उमेद आहे तव्हांखे ही शयूं क्लियर थी वियूं हूंदियूं। का बि शइ न सम्झ में आई हुजे त तव्हां पुछी सघो था। हाणे असीं हिकिड़ी नई शइ ॾांहुं था अचूं। अलहमदिल्ला असां जिन्स जे मुतालिक़ त पढ़ी छॾियो। हाणे असीं हिकिड़ी अहम शइ पढ़ण जी कोशिशि करियूं था इनशाला। उहो आहे गोलता जे ज़रिए मोनस ठाहिण जो तरीक़ो। गोलता असां ॾिठी न, जेको अलामत में ही गोलता आहे। त हाणे कुझु अहिड़ा इस्म हूंदा आहिनि जेके मुज़क्करनि में बि थी वेंदा, मुज़क्करनि में बि उहे थी सघनि था, ऐं मोनस में बि थी सघनि था। असीं मिसाल ॾिसूं था त उहो मुज़क्कर खे मोनस में कन्वर्ट करण लाइ आख़िर में गोलता हणी हुनखे मोनस ठाहियो वेंदो आहे। कीअं, त मिसाल तौरु काफ़िरुन। हाणे जे काफ़िरुन चइबो आहे काफ़िर खे। ठीकु आहे, हाणे काफ़िर मर्द बि थी सघे थो, पर काफ़िर औरत बि थी सघे थी न। यानी ही तव्हां ईअं सम्झो, ही हिकिड़े क़िस्म जा सिफ़ाती नाला आहिनि। उहे नाला उहे इस्म जेके मुज़क्करनि में पाइजनि ऐं मोनसुनि में पाइजनि। अक्सर लफ़्ज़नि खे मोनस बनाइण जो तरीक़ो बि हीअ ई आहे, त मुज़क्किर लफ़्ज़ जे आख़िरी हर्फ़ ते ज़बर लॻाए उन जे अॻियां गोलता जो इज़ाफ़ो कयो वेंदो आहे। ठीकु आहे, अहिड़ा जेके इस्म हूंदा आहिनि, मिसाल तौरु हाणे काफ़िरुन। हाणे काफ़िर, उन जॾहिं काफ़िरयाणी हाणे मोनस बि थी सघे थी, त असीं हिनखे आख़िरी लफ़्ज़ रा ते ज़बर हणी अॻियां गोलता हणी छॾंदासीं, काफ़िरतुन। ठीकु आहे, त ही अहिड़े क़िस्म जा सिफ़ाती नाला आहिनि। उहे सिफ़त मुज़क्कर में बि थी सघे थी, त मोनस में। त जॾहिं असीं हुनखे मोनस में कन्वर्ट कंदासीं, त आख़िर में ज़बर हणी, आख़िरी हर्फ़ तां जेका बि निशानी हूंदी उनखे हटाए, तनवीन खे हटाए, ज़बर हणी ऐं आख़िर में गोलता हणी छॾंदासीं, ऐं गोलता ते वरी तनवीन हणी छॾंदासीं, ॿ ज़बर वग़ैरह, ॿ पेश वग़ैरह। ठीकु आहे, मिसाल तौरु तव्हां ही ॾिसो, हसनुन। हसनुन माना सुठो, पर हाणे सुठो मुज़क्कर, पर सुठी मोनस बि थी सघे थी, या सुहिणो मुज़क्कर त सुहिणी मोनस बि थी सघे थी। त हिन जे आख़िर में नून ते ज़बर हणी अॻियां गोलता हणी छॾिबी, हसनतुन।
इहो छा थी वियो? मुअन्नस थी वियो। ही उम्मीद आहे तव्हांखे शइ क्लियर थी वई हूंदी। त मुज़क्कर खे मुअन्नस में कन्वर्ट करण जे लाइ आख़िरी लफ़्ज़ ते ज़बर हणी अॻियां गोल्ता हणी छॾिबी त मुज़क्कर छा में थी वेंदो? मुअन्नस में कन्वर्ट थी वेंदो। उहे नाला जेके ॿिन्ही में थी सघंदा उहे तव्हांखे माना सिफ़ाती नाला। ॾिसो, काफ़िरुन हिकु मुज़क्किर काफ़िर, काफ़िरन उनजो नसब आहे, काफ़िरिन उनजो वरी जर आहे। काफ़िरतुन यानी हिकु काफ़िर औरत या काफ़िरयाणी, काफ़िरतन यानी हिकु वरी उनजो नसब आहे ऐं काफ़िरतिन। हाणे असां पहिरीं जेका एक्सरसाइज़ कई हुई उन में असां ॾिठो हो त हिकिड़े इस्म जूं टे शक्लूं वेठियूं, रफ़ा नसब जर। हाणे वरी उन जेके असीं एक्सरसाइज़ कंदासीं उन में मुज़क्कर बि ठहंदो ऐं उन्हनि जो मुअन्नस बि ठहंदो, यानी हाणे हिकिड़े हिकिड़े इस्म जा छह छह सीगा ठहंदा। त हाणे ही जहिड़ो असां अल्हम्दुलिल्लाह माना सीगन में असांजो अपग्रेड बि थिए। अहिड़े हिसाब सां हसनुन, हसनुन यानी सुठो, सुठो मुज़क्कर, हसनन उनजो नसब आहे ऐं हसनिन उनजो जर आहे। मुअन्नस जॾहिं असीं ठाहींदासीं सुठी त हसनतुन आख़िरी लफ़्ज़ ते ज़बर हणी उन आख़िर में गोल्ता हणी उन ते ॿ पेश हणी छॾी, हसनतुन नसब में हसनतन। ऐं असां पढ़ियो त गोल्ता, गोल्ता जे अॻियां नसब में अलिफ कोन लॻंदो आहे। उम्मीद आहे तव्हांखे क़ाइदो यादि हूंदो। त हसनतन ऐं जर थींदो हसनतिन। ही अल्हम्दुलिल्लाह असां ॾिठा छह छह सीगा असीं ठाहियूं पिया हाणे मुज़क्कर ऐं मुअन्नस जा। हाणे असीं अचूं था इंशाल्लाह एक्सरसाइज़ ते। हेठनि लफ़्ज़नि जी गिरदान करियो। त हिननि खे हाणे हर लफ़्ज़ जा जेके बि सीगा ठही सघनि था त उन्हनि खे असांखे सीगा ठाहींदासीं, प्रैक्टिस कंदासीं त असांखे शयूं सवाज़े थी वेंदियूं। सीन जंहिंजे साम्हूं लिखियलु हूंदो त उनजो मतिलबु आहे समाई मुअन्नस, यानी ही मुअन्नस आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुअन्नस जो वरी मुज़क्कर कोन ठहंदो। ठीकु। अहिड़े हवाले सां जेके हक़ीक़ी तौर उहे इस्म जेके हक़ीक़ी तौर ते मुज़क्कर ऐं मुअन्नस हूंदा त पोइ उन्हनि जो बि आख़िर में गोल्ता हणी मुअन्नस कोन ठहंदो, छो त उहो लफ़्ज़ आहे ई हक़ीक़ी मुज़क्कर या हक़ीक़ी मुअन्नस। या जेकॾहिं समाई मुअन्नस हूंदो त उहो आहे ई मुअन्नस, त उनजो मुज़क्कर कोन ठहंदो। ठीकु आहे। ही जेके असां छह छह सीगा पिया ठाहियूं न, ही उहे इस्म जेके हक़ीक़ी कोन्हनि, ही माना उहे इस्म आहिनि या उहे सिफ़ाती इस्म आहिनि जेके मुज़क्कर बि थी सघनि था त मुअन्नस बि थी सघनि था। ठीकु। हाणे मिसाल वरी अख़ुन आहे यानी भाउ। हाणे इहो त हक़ीक़ी तौर ते ई मुज़क्कर आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अख़ुन जे आख़िर में गोल्ता हणी असां इन जो मुअन्नस कोन ठाहींदासीं। इन जो मुअन्नस बि हक़ीक़ी तौर ते मौजूदु आहे, उख़्तुन यानी भेण। त अख़ुन जा टे सीगा ठहंदा, अख़ुन, अख़न, अख़िन। ऐं मुअन्नस में वरी असीं उन भेण जो जेको अलॻि लफ़्ज़ आहे उख़्तुन, उख़्तन, उख़्तिन ईअं ठाहींदासीं। वरी जॾहिं असीं अचूं था बदकार, हाणे बदकार मर्द बि थी सघे थो ऐं बदकार औरत बि थी सघे थी। फासिकुन, त हिन जा वरी छह सीगा ठहंदा, फासिकुन, फासिकन, फासिकिन। ऐं वरी मुअन्नस में गोल्ता हणंदासीं फासिक़तुन, फासिक़तन ऐं फासिक़तिन। अहिड़े हवाले सां कबीहुन यानी ख़राब या बदसूरत, इहो बि मुज़क्कर बि थी सघे थो ऐं मुअन्नस बि थी सघे थो। त कबीहुन, कबीहन, कबीहिन। अहिड़े हवाले सां वरी कबीहतुन, कबीहतन, कबीहतिन, बदसूरत मर्द या बदसूरत औरत। दारुन, हाणे ही जेको आहे मुअन्नस समाई आहे त हिन जा रुॻो मुअन्नस जा ई सीगा ठहंदा, दारुन, दारन, दारिन। इहो मुअन्नस समाई आहे। ठीकु आहे। टे ई सीगा ठहंदा। हाज़ा ही मुज़क्कर, ही वरी मबनी बि आहे। ठीकु आहे। हाज़ा ही मबनी आहे, मबनी में असां ॾिठो हो त टई शकुलूं हिकु जहिड़ियूं ठहंदियूं आहिनि। ऐं ही मुज़क्कर जे लाइ लफ़्ज़ आहे, हक़ीक़ी मुज़क्कर जे लाइ लफ़्ज़ आहे त हिन जूं सिर्फ़ु टे ई सीगा ठहंदा, हाज़ा, हाज़ा, हाज़ा। ऐं हक़ीक़ी आहे त हुन जा अपोज़िट में मुअन्नस बि हूंदो आहे। हाज़ी ही वरी मुअन्नस जे लाइ हीअ हिकु मुअन्नस, ही अस्मा इशारा आहिनि। जॾहिं असीं इंशाल्लाह अस्मा इशारा पढ़ंदासीं त उन में असां हिन खे पढ़ंदासीं इंशाल्लाह। हाज़ी ही मुअन्नस जे लाइ हूंदो आहे यानी, ऐं ही बि मबनी आहे यानी टई शकुलूं साॻियूं थींदियूं। सूकुन बाज़ार खे चइबो आहे ऐं मुअन्नस समाई आहे त हिन जा बि टे ई सीगा ठहंदा। जहन्नमु ही गैर मुनसरिफ़ बि आहे ऐं मुअन्नस समाई आहे। त गैर मुनसरिफ़ वांगुरु असां ॾिठो हो त रफ़ा में पेश ऐं नसब ऐं जर में ज़बर ज़बर लॻंदो आहे। ऐं मुअन्नस समाई आहे यानी हिन जा रुॻो टे ई सीगा ठहंदा। जय्यिदुन यानी निहायत उम्दो। त हाणे उम्दो मुज़क्कर बि थी सघे थो, उम्दी मुअन्नस बि थी सघे थो। त जय्यिदुन, जय्यिदन, जय्यिदिन, जय्यिदतुन, जय्यिदतन, जय्यिदतिन। ठीकु आहे। अहिड़े हिसाब सां हुल्वुन छह सीगा जय्यिदुन जा थींदा, हुल्वुन जा बि छह सीगा थींदा। मिठो ऐं मिठी मुअन्नस बि थी सघे थी। हुल्वुन, हुल्वन, हुल्विन, हुल्वतुन, हुल्वतन, हुल्वतिन। सादिकुन सचो, सचो मुज़क्कर बि थी सघे थो ऐं सची मुअन्नस बि थी सघे थी। सादिकुन, सादिकन, सादिकिन, सादिक़तुन, सादिक़तन, सादिक़तिन। अहिड़े हवाले सां ॿी बि एक्सरसाइज़ कबीरुन यानी वॾो, वॾो बि थी सघे थो, वॾी बि थी सघे थी। कबीरुन अहिड़े हिसाब सां गोल्ता हणी कबीरतुन छह सीगा ठहंदा। काज़िबुन कूड़ो, काज़िबतुन कूड़ी। ठीकु आहे। त हिन जा बि छह सीगा थींदा। तवीलुन डिघो, त डिघी बि थी सघे थो।
तवीलुन तवीलतुन, सगीरुन सगीरतुन, नंढड़ो नंढड़ी। मुतमइन्नुन यानी मुतमइन मर्द, मुतमइन्नतुन यानी मुतमइन औरत। ठीक, मुतमइन्ना, या सूरह फजर में आया ना, या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना, नफ्स ए मुतमइन जान, उते वरी गोलता है। मुन्नस शदीदुन सख्त, मुज़क्कर बि थी सघे थो त मुन्नस, शदीदतुन वरी मुन्नस जे लाइ, त हिननि सभिनी जा छह छह सीगा ठहंदा। अरीसुन चइबा घोट खे, घोट हूंदो ई मुज़क्कर आहे, हक़ीक़ी आहे, त हिन जा टेई सीगा ठहंदा, अरीसुन अरीसन अरीसिन। वरी उन जे अपोजिट में आहे अरूसुन यानी कुंवार, त हिन जा टेई सीगा ठहंदा, ही मुन्नस आहे, अरूसुन अरूसन अरूसिन। उमेद आहे तव्हांखे शयूं क्लियर थी वियूं हूंदियूं। हाणे हिन जी तव्हांखे लिखी करे प्रैक्टिस करणी आहे। ही त मूं तव्हांखे ज़िबानी ॿुधायो, तव्हांखे ज़िबानी प्रैक्टिस कोन्हे करणी, तव्हांखे लिखी करे प्रैक्टिस करणी आहे। अरबी ग्रामर मैथमेटिक्स वांगुरु आहे, जेतिरी प्रैक्टिस कंदव लिखी करे ओतिरो ई तव्हांखे यादि रहंदो। ऐं तव्हांखे वॉकेबलरी लाइ तव्हांखे रोज़ानो क़ुरान मजीद तर्जुमे सां पढ़णो आहे। ठीकु आहे, त ही शइ तव्हांखे तो होमवर्क आहे। हिकिड़ो ॿ जो मिसाल आऊं तव्हांखे हल करे ॾेखारियां थो। मिसाल तौरु अखुन में असां ॾिठो, अखुन अखन अखिन, तव्हांखे हीअं माना ठाहिणो आहे, लाइनूं लॻाए मथां लिखबो रफ़ा नसब जर, ऐं हिते वरी मुज़क्कर मुन्नस ईअं ईअं लिखबो। ठीकु आहे, अखुन अखन अखिन। अहिड़े हिसाब सां वरी फासिकुन जा छह सीगा, फासिकुन फासिकन फासिकिन, मुन्नस जो वरी फासिकतुन फासिकतन फासिकतिन। अहिड़े हवाले सां सूकुन, हाणे मुन्नस समाई आहे, सूकुन सूकन सूकिन। त ही अल्हम्दुलिल्लाह हिकु मिसालूं तव्हां टे ॾिठियूं आहिनि। अहिड़े ई नमूने तव्हांखे ॿिया सभु एक्सरसाइज करणी आहे, जेके बि जयीदुन हुलवुन सादिकुन हाज़ा हाज़िही, अहिड़े हवाले सां कबीरुन सगीरुन मुतमइनुन अरीसुन उरूसुन तवीलुन शदीदुन, हिननि सभिनी जी तव्हां एक्सरसाइज करियो। इंशाल्लाह ही तव्हांजो होमवर्क आहे। त अल्हम्दुलिल्लाह अॼु असां इलाही तमामु सुठी इलाही शयूं ॾिठियूं आहिनि, ऐं तमामु अहम शयूं ॾिठियूं आहिनि। अॼु असां इस्म जे जिन्स जे मुतालिक़ ॾिठो, त इस्म जे जिन्स ॿई थींदियूं आहिनि हर ॿोली वांगुरु, मुज़क्कर या मुन्नस। ऐं इन में जिन्स जे अंदरि वरी असां सब टॉपिक्स ॾिठा, हक़ीक़ी जिन्स गैर हक़ीक़ी जिन्स। हक़ीक़ी जिन्स में असां ॾिठो त बाबा हर ॿोली में आसान आहे कंहिंजी बि जिन्स सुञाण। हक़ीक़ी जिन्स मिसाल वटि मर्द आहे त उहो मुज़क्कर आहे हक़ीक़ी तौरु, ऐं औरत वरी मुन्नस आहे हक़ीक़ी तौर ते। त हाणे उन में असांखे का कंफ्यूजन कोन्हे। मेन अहम शइ जेका असांखे जंहिंमें असांखे थोरी परेशानी थी थिए, उहा आहे गैर हक़ीक़ी जिन्स। यानी को अहिड़ो लफ़्ज़, अहिड़ो इस्म जंहिंजी का हक़ीक़ी तौर ते जिन्स कोन्हे, पर हाणे ॿोली में हाणे उन जी जिन्स जो तयन मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में इख़्तिलाफ़ आहे। के मिसाल मस्जिद जो असां मिसाल ॾिठो, सिज जो मिसाल ॾिठो, त हाणे के ॿोली वारा उनखे मुज़क्कर था चवनि, के वरी उनखे मुन्नस था चवनि। ठीकु आहे, हाणे गैर हक़ीक़ी जिन्स जी सुञाणप कीअं थींदी, उन में असां क़ाइदो ॾिठो। त क़ाइदो छा हो, त असीं अरबी में क़ाइदो इहो आहे त हर इस्म खे असीं मुज़क्कर ई सम्झंदासीं एसी ताईं जो उन जो मुन्नस हुजणु साबित न थिए। यानी मुन्नस हुजणु साबित थी वेंदो त पोइ असीं चवंदासीं मुन्नस आहे, न साबित थियो पोइ असीं चवंदासीं बाबा ही मुज़क्कर आहे। मुन्नस हुजण जो साबित वरी कीअं थींदो, उन में वरी ॿ शयूं आहिनि। जेकॾहिं उन में मुन्नस जी का अलामत हूंदी, गोलता हूंदी आख़िर में, या अलिफ ऐं हमज़ा हूंदो, या अलिफ ऐं खड़ा आख़िर में या ऐं उन खां पहिरीं खड़ा ज़बर हूंदो। ठीकु आहे, त पोइ असीं चवंदासीं बाबा ही मुन्नस आहे। या वरी उहो मुन्नस समाई हूंदो, अहले ज़िबान उनखे मुन्नस ई था चवनि, त पोइ असीं चवंदासीं बाबा इहो छा आहे, मुन्नस आहे। जेकॾहिं इहे ॿई शयूं कोन्हनि, पोइ असीं चवंदासीं बाबा इहो मुज़क्कर आहे। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ वरी असां ॾिठो त गोलता जे ज़रिए मुन्नस ठाहिण जो तरीक़ो। यानी उहे इस्म जेके मुज़क्कर मुन्नस ॿिन्ही जे लाइ उहे सिफ़ाती इस्म तव्हां खणी चओ, त सिफ़त उहे सिफ़ाती इस्म जेके मुज़क्कर बि थी सघंदा मुन्नस। हाणे काफ़िर मर्द बि थी सघे थो, काफ़िर औरत, मुस्लमान मर्द बि आहे, मुस्लमान औरत, मुस्लिमुन मुस्लमान चइबो आहे, मुस्लमान औरत खे वरी मुस्लिमतुन, मीम ते ज़बर हणी आख़िर में गोलता हणी छॾिबी। मोमिन मर्द ऐं मोमिन औरत बि आहे। ठीकु आहे, नेक मर्द ऐं नेक औरत बि आहे। अहिड़े हवाले सां असीं चऊं बाबा सालेह मर्द सालेह औरत। त आख़िर मुन्नस अहिड़नि लफ़्ज़नि खे वरी मुन्नस ठाहिण जे लाइ असीं आख़िर में ज़बर हणी अॻियां गोलता हणी छॾंदासीं। ऐं उन खां पोइ असां अलमला मश्क बि कई। पोइ मश्क में असां हिकिड़े इस्म जा टे सीगा बि ठाहिया। हिन भेरे असां हिकिड़े हिकिड़े इस्म जा छह छह सीगा अलहमदिल्ला अॼु ठाहिणु सिखिया। अॻिते हली इनशाला असीं नव नव सीगा ठाहिणु सिखंदासीं, पोइ अरिड़हं, पोइ 36 सीगा। हिकिड़े इस्म जा असीं इनशाला 36 सीगा ठाहिणु सिखंदासीं। त ही इस्म जा ई बुनियादी शयूं आहिनि, अदद वुसद। पोइ उन खां पोइ असीं इनशाला वरी कंपाउंड्स मुरकिब ऐं जुमला ॾिसणु शुरू कंदासीं। त ऐं अहिड़े हवाले सां जुमलनि खां पोइ असांजो इनशाला इस्म बिल्कुलु ख़तमु थी वेंदो। इस्म में बुनियादी शयूं सिर्फ़ु हीअ ई आहिनि। त मुख़्तलिफ़ सीगनि जे जॾहिं असांजा सीगा मज़बूत थी वेंदा,
पोइ असांखे अॻिते जुमिला ठाहिण में का परेशानी कोन हूंदी। हाणे उन्हनि मज़बूती करण जे लाइ तव्हांखे प्रैक्टिस करणी पवंदी, लिखी करे तव्हांखे एक्सरसाइज़ करणी पवंदी। जेतिरो महिनत कंदा ओतिरो इनशाला अलाह साईं हुन में सम्झण में मदद ॾींदो इनशाला। अल्हम्दुलिल्लाह अॼु असां मुख़्तलिफ़ शयूं ॾिठियूं। जज़ाकल्लाहु ख़ैरन। को बि सवाल हुजे त कमेंट सेक्शन में ज़रूर पुछो। सुब्हानकल्लाहुम्म व बिहम्दिका नशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत नस्तगफिरुका व नतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।